मुंबई बॉलीवुड अदाकार अभिषेक बच्चन जी नई गाड़ी जे नंबर अदाकारा जोड़ी के गॾु ॾिसण जे ख़्वाहिशमंद मदाहनि खे ख़ुशि करे छॾियो आहे। अभिषेक बच्चन जी नई गाड़ी जो नंबर संदसि घरवारी जो पसंदीदा नंबर आहे। सोशल मीडिया ते पापराज़ी जुगन शाह जे अकाउंट तां अभिषेक जी नई कार में सवार थींदे तस्वीर शेयर कई, जंहिंमें अभिषेक ऐं ऐश्वर्या राय खे गॾु ॾिसण जे ख़्वाहिशमंदनि खे ख़ुशि करे छॾियो आहे। तस्वीर में अभिषेक बच्चन कारे रंग जी कार में फिल्म द आर्टिस्ट जे स्टार सुहाना खान, अगस्तिया नंदा ऐं ॿियनि जे पंहिंजे भाणेजी नवैया नवेली नंदा सां गॾु नज़र अची रहियो आहे। तस्वीर में अभिषेक बच्चन जी गाड़ी जो नंबर 5050 वाज़े तौर नज़र अची रहियो आहे ऐं योगन शाह जो चवणु आहे त इहो नंबर ऐश्वर्या राय जो फेवरेट नंबर आहे। योगन शाह पोस्ट जे कैप्शन में लिखियो आहे त मुहबत ज़िंदगी आहे ऐं हमेशह लाइ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।